अवामी काविश न्यूज़ HD में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। एक ख़बर शामिल कयूं था हालाणीअ खां। हालाणीअ में रूरल हेल्थ सेंटर जे डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल अमले पारां नौशहरो फेरोज़ जे DM फिदा हुसैन मेमण जे उढंगे रवैये ख़िलाफ़ OPD जो बाइकाट करे सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे लेडी डॉक्टर रम्ज़ अब्बासी, डॉक्टर मोहम्मद वारिस, डॉक्टर बशीर मेमण, डॉक्टर ज़ुल्फ़कार सेतो, डॉक्टर मोहम्मद बाकर अबड़ो ऐं इरशाद शाह ऐं ॿियनि पंहिंजे ख़िताब में चयो त रिटायर थियल ऐं हफ़ील DM नौशहरो फेरोज़ फिदा हुसैन मेमण पारां हालाणी सरकारी इस्पताल जी विज़िट दौरान लेडी डॉक्टर रम्ज़ अब्बासी ऐं ॿियनि अमले सां उढंगे रवैये सां घटि वधि ॻाल्हाइण ऐं अमले जी बेइज़ती करण वारो अमल असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। हुननि चयो त हिन जो रवैयो सॼे ज़िले जे इस्पतालुनि जे अमले सां उढंगो आहे। हुननि चयो त जेसीं ताईं रिटायर DM खे हटायो नथो वञे तेसिताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। रिपोर्टर अब्दुल समद सेतो सां गॾु अवामी काविश न्यूज़ HD हालाणी।